आहे को मोमिन जेको मोगे फकीर के 5 ॾा देवे। हाँ, इहो छा सटे वियो? बम्ब त नाहे मोगा? जे अगर बम्ब सां गॾु मां मरी वियुमि त पोइ मुंहिंजे घर वारनि जो छा थींदो? कमाइण वारो हिकिड़ो आहे। भॼ मोगा भॼ। ॾिसांसि त सही इन में सटे छा वियो आहे। हाँ, पैसा लॻे थो त नकली पैसा आहिनि। छॾ मोगा छॾ। आहे को मोमिन मोगे फकीर खे ॾिनी वञ दा ख़ैरात ॾे दा। वट फकीर दुआ कഞ്ഞाई। हा दा हिकिड़ो मिंट दा। वरी छा थी फकीर? ही नोट त मूंखे चेक करे ॾे असली आहे या नकली आहे। हे नोट तोखे केरु ॾिनो आहे? हिकिड़ो साहब आयो मूंखे ॾिनी हलियो वियो। हे त ओमान जो आहे। हुतू जो 100 रुपए हितू जो 75-80 हज़ार थींदो आहे। अच्छा हा दुकान ते जे खणी वञा मूंखे सौदो ॾींदा? कोन कोन हे बैंक ते वञणो पवंदो ई। अच्छा हा चलो ठीक आहे दा महिरबानी। ठीक आहे। इतरी वडी रकम मोगा हाणे त मोगो टेकजी वियो। हाणे फकीर न अमीर थी वियो मोगो। बंगला गाड़ियों वठी ऐश कंदुम। बुधा काथन पैसा? छा हिनी में पैसा हुया? हिनी में पैसा हुया। हिन में माण्हू कचरो सटींदा आहिनि कचरो। लगे तो भगल होती किली पे हुंदा हेठ। अरे चरिया कोने भगल जे हिन में रखे ते पैसा काढे आ जन खणियो या भूत खणिया? याल पैसा वया काडे मां हिनी में लख्यम। हिनी में ही रखिया है। हां भला इन में पैसा रखने तो के डिठो आ? डिठो त याल इते काई कोन। हां इते फकीर बैठो उनी मता डिठो आ। फकीर हाने फकीर पयो आ फकीर जो। अच्छा माने कटोरो फकीर जो फकीर सटेयो। फकीर वयो काडे यार यो। हां फकीर फकीर भगवान फकीर भगवान जे तो तू इनके पकड़ मां फकीर के कर लगा। बे फकीर न न न न वाह मुझा दादा रात जो ख्वाब में आए तो के मोगे जी की याद अची वही। तू कहीं फकीर के भाई ते डिठोई? न दा मां फकीर न डिठो। मां पांजे दादे जी कबर ते आयो हां इनजे गम में वेठो हां दा। अरे चलिया हे नंढे बार जो कबर आ। मुंजो दादो भी नंढो हुयो फोत थी वियो हो। अच्छा दादो तो भला नंढपण में फोत थियो हाने छो तो रोए? दादे मुखे चयो हो दुआ घुरी वञ तो दे पैसा ही पैसा ईंदा। ठीक है दुआ कर मानी फकीर के पकड़ा वठिया इनी के। हां वठिया हाल थाने ते हिंजी खबर वठूंदा। हल अले उन फकीर के तो पकलो ना आले। अच्छा है फकीर है वो? इयो तो फकीर है देखो तो पिंडो बैठो। तेरे में दिमाग खराब थी है तो बेचारो पाए दादे जे गम में रोइंदो बैठो आ। दादे जे गम में रोइंदो बैठो पैसा काडे के? मां वठ नाइन साहब बिला शक मुजी तलाशी वठो। इनी वट तो कोनन पैसा वरी कूड़ पुलिस सा कूड़। हां साहब लगे तो पान के यो चकमो थो दे। चकमो दे तो न थाने हल तुजी खबर वठां तो। हल एडे हल। एकला मिनट शबल करो। साथियो माखे लगे तो हिनी पांजे दादे सा गड पैसा फूले छड्या। अच्छा माना तो यो चवण जो मकसद है नी कबर में नी पैसा पूरया? हां हां तुजो चवण जो छा मकसद है? तुजे चेते सा कबर खोटू एक तो खुदा जो गुनाह घणो बियो वरी जो दादो वाले कदे कोई ते पूरे पियो आ दिबागो धप कई पियो होंदो धप में असा भी मरी वणो। अला कोन मलदा खशम ते खोलो इनी पैसा दादे सा गड फूले छड्या। इते ही पूरे आसा पले छो मां मलत मला मां खोटी दो पले छो। ना ना कबर ना खोटो मुझे दादे जी कबर आ। अले पले तीन के तो पकलो ना साहब। तू करे दी मां तो कबर पक्की कराए दी न। अरे वाकई ये तू ही पैसा जे कि तू बैंक मु चराया? हां हे दादे जो बानो कई कलो हिते केलो न दादो हुयो। हल थाने दे हल। मां के डो कयो चोरी ते हिन कया मुखे ना वठी वणो। अच्छा बैंक मु चोरी हिनी कया लेकिन कबर में पैसा काहे पूरे हैं तू पूरे हैं न? हलो भाई थाने दे हलो। एक मिनट मुखे दादे जी कबर ते दुआत घुरन दे। हां घरे वट मोगे जी मार गावला जा। आयो मां।